अॼु जी कहानी आहे शुक्र। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़े शहर में हिकिड़े सेठ जी दुकान हूंदी हुई नाश्ते पानी जी। पर जीअं ई दुकान खुलंदी हुई ॾाढी ग्राहकी थींदी हुअसि, माण्हुनि जी रश लॻी पई हूंदी हुअसि। त हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो सेठ अचे थो, नाश्तो करे थो, त हुनखे नाश्तो एॾो थो वणे कि हू रोज़ अची करे उते ई पंहिंजी नेरनि खाई करे ऐं पोइ कम ते वेंदो हो। त रोज़ वेंदे वेंदे हू ध्यानु ॾिए थो कि हिकिड़ो भाई ग़रीब लॻे पियो, रोज़ अचे थो, भीड़ जे विच में नाश्तो वठे थो, खाई करे चुपचाप सां निकिरी वेंदो आहे, पैसा कान ॾींदो आहे। हू 2-3 ॾींहं त शांति रहियो ऐं ॾिठईं, हफ़्तो थी वियो त हुन खां बर्दाश्त न थियो। त हुन सोचियो मां हिन सेठ खे ज़रूरु ॿुधाईंदसि। त सेठ वटि वञे थो ऐं चए थो मूंखे तव्हांखे कुझु ॻाल्हि करणी आहे। सेठ जी चओ छा था ॿुधाइणु चाहियो? त हू चए थो हिकिड़ो भाई आहे, रोज़ु ईंदो आहे, नाश्तो खाईंदो आहे ऐं चुपचाप निकिरी वेंदो आहे, पैसा कान ॾींदो आहे। तव्हांजो केॾो न नुक़सानु पियो थिए, थोरो ध्यानु ॾियो। त सेठ जी थोरो मुस्कुराइनि था ऐं चवनि था हीअ ॻाल्हि मूंखे तव्हांखां पहिरीं घणेई माण्हुनि ॿुधाए चुका आहिनि ऐं मां हुन भाई जे पुठियां बि वियसि पुठियां त ॾिठमि ॾाढो ग़रीब माण्हू आहे, ॿी गिटी में उन जी झोपड़ी आहे, उते रहंदो आहे। सुबुह जो अची वेंदो आहे, दुकान खां थोरो परियां वेही करे ऐं हथ जोड़े बसि भॻवान सां प्रार्थना वेही कंदो आहे। ऐं मूंखे मन में इहो ई लॻंदो आहे कि बसि उहो ई प्रार्थना पियो करे कि भॻवान हिन दुकान ते भीड़ थिए त मां अंदरि वञा ऐं नाश्तो खां। त मूंखे ईअं लॻे थो कि हीअ मुंहिंजी दुकान हली रही आहे, एतिरी भीड़ आहे, हू इन जी प्रार्थनाउनि सां, हिन जी दुआउनि सां ई पई हले। त मां केरु हूंदो आहियां हुनखे कुझु चवण जे लाइ? मां हुनखे कॾहिं कुझु कान चवंदसि। त चवंदा आहिनि कॾहिं मथे वारे जो शुक्र करणो हुजे त कंहिं ग़रीब खे पेट भरे रोटी खाराए छॾिजो। त हमेशह ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ, कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।